हेलो सर, कंहिं केस में बिज़ी आहियां, तव्हां बाद में कॉल कजो। ठीकु आहे, थैंक यू। तव्हां केतिरनि सालनि खां मैडम सुमेरा वटि मैनेजरी जो कमु कयो था? सर तॾहिं जॾहिं सुमेरा जे वालिद पहिरियों दुकानु खोलियो हुयो। ऐं हा, समीर केतिरनि सालनि खां हुन वटि कमु करे थो? सर हुनखे तक़रीबन 20 साल थी चुका आहिनि। मतिलबु समीर ऐं सुमेरा जो अफेयर कम दौरान थियो? न सर, हुननि जी त अरेंज मैरिज हुई। हुनजो लव त कंहिं सरदार नाले शख़्स सां हुयो। उन शख़्स खे त मैडम सुमेरा जो वालिद बिल्कुलु पसंदि न कंदो। इन जो मतिलबु त सुमेरा जी शादी हुन जे मर्ज़ी जे ख़िलाफ़ थी हुई? जी सर, तव्हां ई चई सघो था। सेठ महताब सुमेरा खे सरदार खां अलॻि करणु बि चाहे। हिकु ॾींहुं समीर नए दुकान जो प्रपोज़ल खणी आयो। सेठ महताब हुन जी महिनत ॾिसी हुन खां मुतासिर थी वियो। हिकु ॾींहुं मां कंहिं हिसाब किताब जे लाइ हुननि जे घर वयसि त मूं ॾिठो सुमेरा, हिकु मिंट, मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। मूं तोखे केतिरा भेरा चयो आहे त ॿाहिरि न वेंदी कर, केॾांहुं पई वञे? अॼु खां पोइ तोखे घरां ॿाहिरि न आहे निकिरणो जेसि ताईं तुंहिंजी शादी थिए। शादी? मां तुंहिंजी शादी समीर सां तय करे छॾी आहे। पापा प्लीज़ प्लीज़ पापा, मां समीर सां शादी कोन कंदसि। मां सरदार सां शादी थी करणु चाहियां। ख़बरदार, जेकॾहिं ॿीहर सरदार जो नालो ज़बान ते आंदो थी त मां पंहिंजे घर ऐं जायदाद खां बेदख़ल करे छॾींदुसि। ऐं उन खां पोइ चुपचाप सुमेरा समीर सां शादी करे छॾी। जॾहिं सुमेरा समीर सां शादी करे बि छॾी, पोइ एतिरनि सालनि खां पोइ तलाक छो ऐं छा सबबु हुयो? मैडम सुमेरा कंहिं हिकु शख़्स सां ज़िंदगी गुज़ारण वारी नाहे। हिन इहा शादी मजबूरीअ में तेसि ताईं हलाई जेसि ताईं सेठ महताब ज़िंदा हुयो। हुन जे मरण खां पोइ हुनजो अफेयर वरी राजा सां थी वियो। राजा कमु छा कंदो आहे? हू गोल्ड जो वापारी ऐं वॾो डीलर आहे सर। असांजे दुकाननि ते बि गोल्ड उहो सप्लाई कंदो आहे। छा सुमेरा ऐं राजा जे अफेयर जे बारे में समीर खे इल्मु हुयो? जी हा सर। कुझु त शर्म कर यार। ॿिनि ॿारनि जी माउ आहे, उन्हनि ते कहिड़ो असरु पवंदो? ऐं मां सभु कुझु विसारण जे लाइ तयारु आहियां। फज़ूल बकवास न कर, चुप करे पंहिंजो कमु कर। अच्छा, त तूं ईअं न मुड़ंदी आहे। मां अॼु खां वठी राजा खे रोके थो छॾियां त तोखां ॿार असां न वठंदासीं। एक्सक्यूज़ मी, तूं केरु थींदो आहे मुंहिंजी लाइफ जो डिसीजन वठण वारो? कहिड़े वहम में आहे? तूं सिर्फ़ु हिकिड़ो एम्प्लॉय आहीं ऐं एम्प्लॉय जी हैसियत में रहो। ऐं तूं छा थो सम्झी हा त मां तोसां प्यारु कंदी आहियां? नेवर। इहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त तुंहिंजी मुंहिंजी शादी ज़बरदस्ती थी। तोखे हिन ॻाल्हि जी चङी तरीक़े सां ख़बर आहे त हीउ रिश्तो मुंहिंजे वालिद साहब ज़बरदस्ती करायो हो। सो उहो हाणे हिन दुनिया में न आहे रहियो। बाक़ी रही तुंहिंजी मुंहिंजी ॻाल्हि, जेको असां कॾहिं बि गॾु नथा रही सघूं। ऐं हा, मां जीअं बि कयां थी, मुंहिंजी लाइफ आहे, मूंखे करणु ॾे। फज़ूल ढंग न हटाए। सर समीर त हिकु मासूम ऐं मिसकीन इंसानु हुयो। अच्छा, सुमेरा कल्ह दुकान तां कहिड़े टाइम घर वापसि वई? सर दुकान असां 9 बजे बंदि कयो ऐं मैडम बि 9 बजे उन टाइम ते हली वई। ऐं हा, तव्हांजी ज्वेलरी जूं केतिरियूं दुकानियूं आहिनि? 3 दुकान आहिनि सर, 2 शिकारपुर में ऐं हिकिड़ो सखर में। उहे 3 दुकान मैडम ऐं राजा संभालींदा आहिनि। ऐं हा,
सखर वाली दुकान केरु हिसाब संभालींदो आहे? उनजी त सर 3 दुकाननि ते एंट्री बंदि आहे। सर जॾहिं सेठ ज़िंदा हो त हिसाम वॾो घपलो कयो हुयो। कहिड़ो घपलो? हिकिड़े कस्टमर जी असली ज्वेलरी लिकाए हुनखे नकली ज्वेलरी ॾिनी वई हुई। उहा ज्वेलरी ॿिए हंधि खपाए हुनजा पैसा खाई वियो। तॾहिं खां 3 दुकाननि ते हुनजी एंट्री बंदि आहे। उहा चोरी समीर पकड़ी हुई ऐं उन खां पोइ सॼी मिल्कियत सेठ सुमेरा जे नाले ते करे छॾी ऐं वसियत में इहो लिखियो वियो हो त हिसाम खे मिल्कियत मां सिर्फ़ु महीने में 10,000 ॾिना वेंदा। मिस्टर हिसाम, छा थियो सर? छो सर? ख़ैर त आहे? मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधा, तव्हांजे गोल्ड जो 3 शॉप्स आहिनि न? जी हाँ सर। मूंखे इहो ॿुधा त तूं कहिड़ी शॉप संभालींदो आहे? सर मां कहिड़ी बि शॉप ते हली वेंदो आहियां जिथे दिलि घुरे। संभालणु त परे जी ॻाल्हि आहे, तव्हांजो त 3 शॉप्स ते वञणु पाबंदी आहे। असांखे सभु ख़बर आहे समीरत तोखे चोरी कंदे पकड़ियो हो न, उनजे करे तूं उनजो क़त्ल करे छॾियो आहे, हा न? सर बराबरि समीर मूंखे चोरी कंदे पकड़ियो हुयो, पर सर उनखे त क़त्ल करण जो मां सोचे बि नथो सघां। सर मां त घर में ई रहंदो आहियां, ॿाहिरि ई न आहियां निकिरंदो। सर मूंखे लॻे थो त इहा का मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश आहे। केरु थो करे सघे तव्हांजे ख़िलाफ़ इहा साज़िश? सर समीर जे मरण सां सिर्फ़ु हिकिड़े ई माण्हू जो फ़ाइदो थी सघे थो। कंहिंखे? राजा। छो त सुमेरा खां समीर मां इहो शेयर घुरियो हुयो ऐं सर राजा खे लॻो त किथे सुमेरा जी अधु मिल्कियत समीर ॾांहुं हली वञे। साहब मूंखे लॻे थो त इहो सभु कुझु उन ई कयो आहे। सर मूंखे लॻे थो त इहो कमु राजा ऐं हिसाम खां सवाइ ॿियो कोई बि कोन थो करे सघे। इहो कीअं? सर ॾिठो वञे त समीर जे मरण खां पोइ हिन ॿिन्हिनि खे फ़ाइदो मिली सघे थो। तूं हिकिड़ो कमु कर, उन्हनि सभिनी जो मोबाइल लोकेशन ऐं फ़ोन रिकॉर्ड कढाए वठि। इहा ख़बर पइजी वेंदी त क़त्ल जे वक़्तु केरु किथे हुयो। पुलिस अंकल असां हुन घर में नथा रहणु चाहियूं। छो पुट? उहो त तव्हांजो मम्मी जो घर आहे। अंकल असांखे हुन घर में इलाही मार मिलंदी आहे, मम्मी ॾाढो मारींदी। जी मां के कम सब बाहर ले वञा, प्लीज़ ॿार जो ख़्याल रखिजो। प्लीज़ भाभी, रिक्वेस्ट फॉर यू। तव्हांखे त ख़बर आहे त हिननि जे पीउ जे लाड प्यार ॿारनि खे सफ़ा बिगाड़े छॾियो आहे। हाँ हाँ सुमिरा, तूं भले पंहिंजे कारोबार खे टाइम ॾे, ॿार खे मां पाण संभाले वठंदसि, तूं परेशान न थी सघे। हा मां वेठी आहियां न। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। इहो पुट तव्हां सां कॾहिं खां थी रहियो आहे? जॾहिं खां कोर्ट असांखे मम्मीअ सां रहण जो ऑर्डर ॾिनो आहे, तॾहिं खां मम्मी ऐं पप्पा जो प्यारु असां खां प्यारु खसिजी वियो आहे।
पोइ पुट तव्हां पंहिंजी ममा खे इहो छो न ॿुधायो? उहा अंकल असां सां ॻाल्हाइण जी पूरो न आहे, हर वक़्तु दड़का ॾींदी आहे। ममा असांखे मामी मारींदी आहे ऐं माने बि न ॾींदी आहे। हाँ हुन छो था ॻाल्हायो? तव्हांखे मां मानी न ॾींदी आहियां, तव्हांखे काथी मां मारींदी आहियां? सॼो ॾींहुं त मां तव्हांजे लाइ किचन में बीठी मानी पचाईंदी आहियां। सुमेरा तूं जाई चवंदी आहीं, हिननि ॿारनि खे एतिरो त पंहिंजे पीउ प्यार ॾिनो आहे, ॾिसो सभु बिगड़जी विया आहिनि। भाभी ही सभु कुझु छा आहे? मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे। सुमेरा तूं मुंहिंजो यकीन कर, हे रुॻो पिया त कूड़ ॻाल्हाइनि त जीअं असां पंहिंजे पीउ ॾे हलिया वञूं। सुमेरा इन लाइ त तोखे चवंदो आहियां हिननि खे हॉस्टल में मोकिलिजे, पाण ई सुधरी वेंदो। मां असां हॉस्टल न वेंदासीं, असांजे पापा लाइ कुझु न चओ। बदतमीज़, ही सभु कुझु तव्हां कीअं सेखारियो आहे अहिड़ो ॻाल्हाइण? वॾनि सां ईअं ॻाल्हाइबो आहे? भाभी प्लीज़ वठी वञो हाणे हिननि खे हितां, वञी रूम में बंदि करे छॾियो। ऐं जेसीं ताईं मां न चवां हिननि खे मानी बि न ॾिजो। वठी वञा? हा ठीकु आहे। हा अचो तव्हांखे मां बंदि कयां कपिड़े में। हलूं भले शिकायत न कयो। पुट मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त तव्हांजो पप्पा कीअं हुयो? अंकल असांजो पप्पा ॾाढो सुठो हो, असां सां ॾाढो प्यार कंदो हो, पर उहो त हाणे कॾहिं बि न ईंदो। इहो कीअं? मूंखे घर वञिणो आहे, जे कयमि त मामी ॾाढो मारींदी। ही टाइम आहे घर अचण जो? ऐं तुंहिंजी मां अचे त मूंखे छा पुछंदी? मां इहो ॿारनि जो ख़्यालु थी रखां। सर नंढड़ी न्याणी ॿार आहे, अलाए केॾी महिल खां निकितल आहे घर खां ऐं हींअर आई आहे वापसि। हिन जी मां मूंखे पाण त करे थी वञे, जेकॾहिं हिननि खे कुझु थींदो त उहो मुंहिंजो गलो पकड़ींदी न। हिन जो इहो हरगिज़ मतिलबु न आहे त तव्हां ॿारनि ते तशदुद कयो। हे जेकॾहिं तव्हांजे ख़िलाफ़ परचो कटराइनि त तव्हांखे जेल बि थी सघे थी। सर ही ॿार ॾाढा शरारती आहिनि, काफ़ी देरि खां घर खां निकितल हुई ऐं हाणे पई अचे। ऐं हा मैडम, कोर्ट तव्हांखे हिन लाइ कस्टडी न ॾिनी हुई त तव्हां ॿारनि जो ख़्यालु बि न रखी सघो। असांजी इहा तव्हांखे पहिरीं ऐं आख़िरी वॉर्निंग आहे, हिन खां पोइ न। तव्हां त ॿारनि जी का सार ई न लधी आहे त उहे कहिड़े हाल में आहिनि। सर ही आहे रिपोर्ट CDR जी। मोबाइल लोकेशन मुताबिक़ रिपोर्ट इहो थी ॿुधाए त राजा ऐं सुमेरा क़तल वक़्तु उते मौजूदु हुया। इंस्पेक्टर जिब्रान हिकिड़ो कमु कर, उन्हनि ॿिन्ही खे खणी आ। जी सर। सुमेरा ही मां तुंहिंजे लाइ चांहि ठाही आई आहियां। नथी खपे तुंहिंजी चांहि, खणी वञे था। छो? मूं पंहिंजा ॿार तोखे इन जे लाइ ॾिना त तूं उन्हनि जो ख़्यालु करीं, ऐं तूं छा कयो उन्हनि सां? उन्हनि खे नौकर बणाए हिन घर जो कमकार कराईंदी रही ऐं ॿियो त वरी उन्हनि जे मथां ज़ुल्म। अफ़सोस, मूंखे अफ़सोस सां चङो थो पए त तोखे शर्म बि न आयो। वाह सुमेरा वाह, हीअ त हद थी वई। मुंहिंजे मुड़ुस खे कारोबार मां अलॻि करे छॾी ऐं उनखे पघार ते रखी छॾियो अथई, मूंखे पंहिंजे घर जी नौकिरियाणी बणाए छॾियो अथई ऐं मूंखे इहो अखियूं थी ॾेखारी। सुमेरा मूंखे तुंहिंजे दड़कल खाइण जो को बि शौक़ु कोन्हे को। हीउ पंहिंजो घर वञी पंहिंजो पाण संभाल, ऐं हा पंहिंजे भाउ खे बि वञी पाण सां गॾु कर, मूंखे न परवाह कंहिं ॻाल्हि जी।
मिस्टर राजा तव्हांखे मूंसां थाणे ते हलणो पवंदो। कहिड़े जुर्म में? इहा तव्हांखे थाणे ते ख़बर पवंदी। हलो वठी हलो हिनखे थाणे ते। मैडम सुमेरा, तव्हां चयो हो त जंहिं वक़्तु समीर जो क़त्ल थियो हो त मां पंहिंजे घर में मौजूदु हुयमि। बिल्कुलु। तव्हांजी मोबाइल लोकेशन त अलॻि अलॻि ॿुधाए पई। समीर जे घर वञण खां अॻु में तव्हां ॿई अलॻि हुयो। बिल्कुलु, मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधाए चुकी आहियां त मां शॉप तां सिधो घर आई हुयसि। अगरि तूं घर हुई शायदि तुंहिंजो मोबाइल समीर जे घर पाण हलियो वियो छा? तूं उते पहिरियां पहुती हुई या राजा? जो मतिलबु आहे त राजा तव्हां खां पहिरियां पहुतो हुयो। सर, मां हुन जे घर इन जे लाइ वई हुयसि त असांजे कारोबार में उनजो कोई बि शेयर असां सां नथो लॻे। दैट्स इट। सर, मूं काफ़ी दफ़ा उते बेल वॼाई त जीअं दरवाज़ो ओपन थिए, पर दरवाज़ो ओपन न थियो। ऐं मूं वटि कार जी चाबी हुई। मूं ट्राई कयो, दरवाज़ो खुली वियो। उन खां पोइ मां ॾिठमि त अंदरि लाश पियो हुयो। ऐं जीअं मां हुतां ख़ौफ़ में वापसि थियसि त राजा मूंखे पंहिंजे घर छॾियो। पर तव्हांखे हाणे असां सां हलणो पवंदो। असां गांव में घुमूं। ओके सर, अगरि तव्हांखे वधीक इन्वेस्टिगेशन करणी आहे त मां तव्हां सां हलां थी। तव्हांजी फोन लोकेशन मुताबिक़ तव्हां ॿई उते हुयो। मां समीर जे घर उन सां मिलण वियासीं। ॿुधा, सच ऐं कूड़ जो असां पाण पतो लॻाए वठंदासीं। तूं सच सच ॿुधा त तूं छा ॾिठो ऐं छा कयो। सर, मथे सिर्फ़ु सुमेरा वई उन सां मिलण। सर, मां चयोमांसि मां बि तोसां गॾु हलंदुसि। हुन माण्हू जो छा भरोसो, उहो तोसां कुझु करे न विझे। हुन चयो तूं टेंशन न वठो, हू अहिड़ो माण्हू न आहे, हू अहिड़ी का बि हरकत नथो करे सघे। हुन ते मां चयोमांसि जेका तुंहिंजी मर्ज़ी। जेकॾहिं 10 मिंटनि में तूं हेठि न आई आहे त मां हली ईंदुमि मथे। हुन चयो ठीकु आहे। सर, मुंहिंजो यकीन कयो, मां नाहे मारियो हुनखे, कंहिं ॿिए मारियो आहे। हिनखे तव्हां सीक्रेट बारिक में विहारे छॾियो। यस सर।
मूंखे लॻे थो समीर जो खून इन्हनि ॿिन्हिनि मिली कयो आहे। थी सघे थो। फिंगरप्रिंट रिपोर्ट आई आहे? सर फिंगरप्रिंट रिपोर्ट मुताबिक़ सभिनी जे आङुरियुनि जा निशान आया आहिनि, ॿारनि खां वठी वॾनि ताईं। ऐं ही ॿई बि त उते आया हुया, पर ॿार बि त अक्सर पीउ सां मिलण विया हूंदा। अच्छा भला गुलदस्ते जे टुकड़नि मां को निशान, को सुराख मिलियो? नो सर, को बि न, छो त शीशा बिल्कुलु नंढड़ा टुकर हुया, उन्हनि मंझां को निशान मिलणु मुश्किल हुया। तव्हां जिब्रान हिकु कमु कयो, सभु कॉल रिकॉर्ड्स ॿीहर ॾिसो, ख़बर पइजी वेंदी त कंहिं जा आहे। सर सुमेरा जे कॉल रिकॉर्ड्स मंझां ही हिकिड़ो नंबर हथ आयो आहे जंहिं तां 4-5 दफ़ा कॉल आई बि आहे ऐं वई बि आहे। चेक कयो अथव त कंहिंजे नाले सां आहे नंबर? जी हाँ सर, इहो नंबर कंहिं सरदार अली जे नाले ते आहे। सरदार अली? लफ़्ज़ त कंहिं सरदार नाले शख़्स सां हुयो। उन शख़्स खे मैडम समीरा जो वालिदो पसंदि न कंदो हो। लफ़्ज़ त कंहिं सरदार नाले शख़्स सां हुयो। हे त सुमेरा जो पहिरियों लवर आहे। यस सर, यू आर राइट सर। सरदार अली इन जो एड्रेस कढायो। इहो त सुमेरा जो पास्ट हुयो, प्रेज़ेंट कीअं थियो?